अवांजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अस्सलाम वालेकुम। तव्हां सां मां डॉक्टर परवीन मूसा मेमण ॻाल्हाए रही आहियां। सभ खां पहिरीं त इहो ॿुधायां त तव्हां इहा दुखदायक ख़बर ज़रूरु ॿुधी हूंदी त असांजो बर्ख अदीब मशहूरु कहाणीकार मोहतरम हमीद सिंधी साहिबु लाॾाणो करे वियो, असांखां विछड़ी वियो। तमामु ॾुख जी ख़बर सॼे सिंध में पखिड़िजी वई, खेनि दिलि जो दौरो पियो ऐं इंतिहाई सदमे जी ॻाल्हि आहे। हमीद सिंधी साहिबु रूरियाण जो हर हफ़्ते पाण वटि महफ़िल कंदड़, रूरियाण मैगज़ीन जारी कंदड़ हिकिड़ो वॾो नालो सिंधी अदब में, सिंधी क़ौम लाइ, सिंधी अदब लाइ, सिंधी कहाणीअ लाइ हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे। ऐं हाणे आउं तव्हांखे हमीद सिंधीअ जे बारे में तफ़सील सां कुझु ॿुधाईंदसि। त सभ खां पहिरीं त इहो ॿुधायां त हमीद सिंधी साहिबु जेको आहे असां वटि संदन जेको आहे कमु हिकिड़ो त ॿिनि हिसनि में विरायल आहे। हिकिड़ो एज़ अ कहाणीकार, ॿियो लतीफ़ साईंअ ते संदन कॉन्फ्रेंसनि में प्रोग्राम मुनक़द कराइण, छा लतीफ़ जे बारे में किताब मक़ालनि जा जमा करे छपराइण ऐं उन खां सवाइ मुख़्तलिफ़ ॿिया कालम लिखणु अदबी तौर ते। ऐं हिकिड़ो असां वटि माने यूनिवर्सिटी में वाइस चांसीलर जे हैसियत सां रहियो, डायरेक्टर कॉलेजिस रहियो, उनजो जाम ख़िदमतूं आहिनि सिंध लाइ, सिंधी क़ौम लाइ। त उन्हनि जो थोरो तारुफ़ तव्हांखे ॿुधायां थी हिन प्रोग्राम वसीले, ऐं तंहिंखां पोइ संदन फ़न ते थोरो तबसरो कंदासीं। त हमीद सिंधी साहिब जो जनम 12 अक्टूबर 1939 ते नौशरो फेरोज़ शहर में सेठ मोहम्मद इस्माइल मेमण जे घर में संदन नालो अब्दुल हमीद रखियो वियो। लाड़काणे, दादू, सखर ऐं ॿियनि शहरनि मां तालीम हासिल कयाई। BA ऐं MA इकनॉमिक्स में करण बाद मांचेस्टर बर्तानिया मां हायर एजुकेशन एडमिनिस्ट्रेशन जो कोर्स कयाई। 1960 खां नौकरीअ में घिड़ियो। शुरूअ में बैंक में नौकरी कयाई, पोइ सिंध यूनिवर्सिटी में 1970 खां कमु शुरू कयाई। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ अहदनि ते घणियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनाई, जीअं सिंध इलाजी जो डायरेक्टर, तालीम खाते में डायरेक्टर, पब्लिक स्कूल जो प्रिंसिपल, टंडोजा में खैरपुर यूनिवर्सिटियुनि जो वाइस चांसीलर, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन ऐं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो चेयरमैन। ऐं आख़िर में 1999 में रिटायर कयाई, पर एॾनि वॾनि इदारनि ते सरबराह जे हैसियत सां कमु कयाई। इंतिज़ामी सलाहियतनि तौरु संदन तमामु सुठी नामाचारी रही। हमीद सिंधीअ जे अदबी ख़िदमतनि में ख़ासि तौरु 8 कहाणियुनि जा मजमुआ, बहैसियत एडिटर रूरियाण रिसाले जो इजरा ऐं लतीफ़ शनासीअ जो कमु ऐं ॿिया काफ़ी कम शामिल आहिनि, जंहिंमें मज़मून कालम अची वञनि था। पर संदन घणी सुञाणप कहाणीकार तौर ते आहे, जेका बुनियादी आहे। डॉक्टर अब्दुल जब्बार जूने जो लिखियो आहे त हमीद सिंधी घण पासाई शख़्सियत वारो, प्यारो ॼण हर मिलण वारे सां संदसि जनम खां वास्तो हुजे। कहाणियुनि जे करे ख़ासि अहमियत रही। रिसाले रूरियाण जो रूरवां ऐं ज़िंदगी पब्लिकेशन जो मुहतमिम हो। हिन जूं कहाणियूं जिन में हक़ीक़ी ज़िंदगी जी झलक ऐं मुशाहिदे जो नतीजो आहिनि। हमीद सिंधीअ जे कहाणियुनि जा जेके मजमुआ छपिया, उन्हनि जा नाला सीमी, उदास वादियूं, वेरियूं, राणा जे राजपूत, जाग बि तुंहिंजे जीअ सां, दर्दबंदीअ जो देस, सो मूं सभु ॼमार ऐं सोनी ज़ंजीर जेको जापानी लोक कहाणियूं आहिनि। उनमें उनखां सवाइ आरी अचनि शाल तहक़ीक़ी मक़ालनि जो मजमू आहे। नसीर मिर्ज़ा संदन समाने फ़न ते किताब मुरतब कयो आहे, जेको 2017 में शाया थियो, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी शाया कयो। हमीद सिंधी साहिबु सालनि खां रूरियाण जी महफ़िल हर आचर ते घर में मुनक़द कंदो आहे, जंहिंमें अदीब ऐं आलम शिरकत कंदा रहंदा आहिनि। संदसि हल्का अहबाब जिन में कहाणीकारनि सां घणो वास्तो रहियो आहे, उन्हनि में महताब महबूब, कमर शहबाज, आगा सलीम ऐं ख्वाजा सलीम ऐं ॿिया रहिया। बाक़ाइदगीअ सां सिंधी अदबी संगत जे वेहकनि में शमूलियत कंदो हो, जिते शुरू दौर में कहाणियूं पढ़ियूं वेंदियूं हुयूं ऐं उन्हनि में ई सिहतमंद अदबी तनक़ीद पिणु थींदी हुई। इनजे दौर जे अदबी क्लासनि केतिरनि ई फ़नकारनि खे अॻियां आंदो। इन जे लाइ तव्हांखे ॿुधायां त मूं पंहिंजी PhD जी थीसिस सिंधी नसर जे तरक़ीअ में औरतुनि जो हिसो जे बाबति कमु पे कयो, त हमीद सिंधी साहिब जो इंटरव्यू मूंखे वठिणो हो। औरतुनि जो कहाणीअ में केतिरो कमु आहे। त साईं मूंखे पंहिंजी सॼी कहाणीअ में
कीअं हू कहाणी लिखण जे फन में आया, कीअं उन्हनि जेको आहे सो अदीबनि सां ॿियनि सां उथण वेहण थियो, कीअं कहाणीअ लिखण में संदन फन में पुख़्तगी थी, इन जे बारे में सॼी मूंखे कचहरीअ में ॿुधायो त साईं चयो जेके अदबी संगत जूं वेहकूं थींदियूं हुयूं तंहिंमें असांखे चवंदा हुआ जेको बि कागज़ ॾिसो, किथे बि ॾिसो, उन में सुठो को लफ़्ज़ लिखियलु हुजे, को जुमिलो लिखियलु हुजे जेको तव्हांखे वणे, मार्क करे उते हिकिड़ी किली टंगियल हूंदी हुई, उन में उहो कागज़ फासाए छॾियो। मुंहिंजो साईं उहो छाजे करे? चई बाबा त नवां नवां लफ़्ज़, नवां नवां जुमिला, नवां इस्तलाह, नवां इश्तकाक शयूं जेके कंहिंजे ज़हन में नथियूं अचनि त उहे अचनि, छो जो लिखण लाइ लफ़्ज़नि जो ख़ज़ानो खपे। मुंहिंजो साईं ॿियो अदबी संगत में कहिड़ी तव्हांजी रहनुमाई थींदी हुई? चई बाबा असांखे कहाणी असीं पढ़ंदा हुआसीं, लिखी वेंदासीं संगत में, असां रुगी कचहरी कोन थींदी, बाक़ाइदे कहाणी वारे वारे सां पढ़ी वेंदी हुई, जेको कहाणियूं लिखी ईंदा हुआ उन ते ॾाढी सुठी इस्लाही तनक़ीद थींदी हुई। चई त इन जे करे आउं चवंदो आहियां त मुंहिंजो जेको पहिरियों कहाणियुनि जो मजमूओ आहे उहो मूंखे पसंदि कान्हे, जो उन में मूं जेको आहे सो सिंधी समाज जो अक्स न ॾिठो, त इहो उन्हनि पाण लिखियो बि आहे। हाणे इहो तव्हांखे ॿुधायां, सीमी अमित साहब जो पहिरियों कहाणियुनि जो मजमूओ आहे जेको ज़िंदगी पब्लिकेशन पारां 1958 में शाया थियो। हमीद सिंधी साहिबु चवे थो त सीमीअ लाइ मां इहो चवंदसि त इहे कहाणियूं हक़ीक़ी दुनिया जूं हूंदे बि ख़याली आहिनि। शुरू दौर जे कहाणियुनि में हमीद साहिबु सिंध जो माहौल, मंज़र निगारी ऐं सिंधी समाज जो अक्स न ॾिनो आहे, जेको पोइ अॻियां संदन पुख़्तगी जेका कहाणीअ में आई सा सिंधी अदबी संगत जे करे आई, त उनजो उन्हनि बार बार इहो ज़िक्र कयो आहे। तव्हांखे वागई ॾेई रही आहियां त हमीद सिंधी साहिब जा कहाणियुनि जा जेके मजमूआ छपिया तंहिंमें सीमी उन्हनि जो पहिरियों मजमूओ हो। उन खां पोइ संदन सेकेंड किताब बेनता यानी चइजे त हिकिड़ो असराइतो कहाणियुनि जो किताबु उदासवादियूं जे उनवान सां 1965 में छपियो। हिन किताब में 11 कहाणियूं आहिनि। कारो रत, यादनि जे जज़ीरे में, हिकु ख्वाब, हिकु हक़ीक़त, बाचूड़नि में लाट, उदासवादियूं, समुंडई मां, मुंहिंजी दुनिया मर्ग तरिचना, टके में बाटी ऐं रांदीको। हिन कहाणीअ में बि सिंधी समाज जे केतिरनि हक़ीक़तनि तां पर्दो ख़्याल आहे। तरतीब मुताबिक़ त ॿियो नंबर किताबु आहे, पर ॿोली जो असलूब वणंदड़, आम फहम ऐं सादो आहे। आम तौर ते केतिरनि कहाणीकारनि जे शुरू दौर जे कहाणियुनि में पुख़्तगी नज़र न ईंदी। हमीद साहिब जे हिननि कहाणियुनि में ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ पण न आहिनि। संदन लिखण जो नो हिन ते रीत आहे। कहाणी समुंडई मां में लिखे थो त समुंडई मां ॿई अकेला, हुन जूं छोलियूं गिजे सां भरियल, मुंहिंजे मन जूं छोलियूं ॻणती ऐं वीचार सां भरियल। मुंहिंजे लाइ इहा ई ज़िंदगी हुई, इहा ई जीवन जोत हुई, जो समुंडई मां ॿई अकेला हुआसीं पर हिक ॿिए जा साथी। वेरियूं कहाणियुनि जो मजमूओ अमित साहिब जो 1981 में छपियो। उन खां पोइ उन जा ॿिया बि केतिरा ई छापा छपिया आहिनि। इन किताब जो इंतिसाब बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जे नाले आहे ऐं किताब जे शुरू में ख्वाजा सलीम अहमद ऐं माता महबूब जा हमीद सिंधीअ जे बारे में लिखियल ख़ाका आहिनि। उन खां पोइ अब्दुल कादिर जूने जो, काज़ी खादिम, नूर घलू, गुलाम मोहम्मद लाखो ऐं ॿियनि जा सिंध कहाणीअ ते ॾिनल राय आहिनि। वेरियूं किताब में कुल 14 कहाणियूं आहिनि। वेरियूं, दोपार, रोशन ऊंधा, झीणी, सत पुटेती, जन्नत, एहसास जी मंज़िल, भुरी पियो बंबोर, टुकुंडो, प्यार जी रेखा, दरबान, हिकु हरणीअ जी ॻाल्हि, सूंह ऐं सोभिया, ठोठ धरती। वेरियूं कहाणियूं हिकु ख़ानदान जे विच में पहल जुदाईअ जे बारे में अणविसरंदड़ कहाणी आहे। सत पुटेती भागल जी आहे, जंहिंजे फ़ख्र ते लिखे थो त भागल सत पुट ॼणे ईअं थिए सम्झो त संदसि जहिड़ो भागवंद ऐं भलेरो धरतीअ ते ई कोन्हे। भागल लाइ सत पुट भला भलीअ जो छेह थी वियो। संदसि पेर पट ते कोन हो, जेतोणीकि छोरनि ओड़े पाड़े में रिण ॿारे ॾिनो हो। संदसि फ़ख्र वञी पट पवे थो जॾहिं उहे ई पुट रोलू लोफर थी केस मारनि था। हिन कहाणीअ में हमीद साहिब सिंधी समाज जे इन ओणाईअ ते वॾी चोट कई आहे त हू धीअरनि खां वधीक पुटनि खे फ़ोकियत ॾियनि था। राणा जे रजपूत कहाणी किताब 1984 में ज़िंदगी पब्लिकेशन शाया कयो, जंहिंजा 2 अखर अली अहमद बिरोई ऐं नवां 2 अखर तनवीर अब्बासी लिखिया आहिनि। तनवीर अब्बासी हमीद साहिब जे इन किताब ऐं संदन फन जे बारे में लिखे थो त विरामङे खां पोइ वारी टईअ जे लिखंदड़नि में हमीद सिंधीअ खे पंहिंजी अहमियत ऐं मक़ाम आहे। इहो मक़ाम हिन खे संदसि अनोखी इनफरादी असलूब ऐं अनोखनि पर जीअरनि जाॻंदड़ किरदारनि जे करे मिलियो आहे। हमीद जूं कहाणियूं इन करे बि अहम आहिनि
जो हुन में सिंध जे 20 सदीअ जे 2 ऐं 3 चौथाईअ जो समाज, माहौल, किरदार, उन्हनि जा लाड़ा, मुंझारा, उन्हनि जी रविश, उन्हनि जा मसइला ऐं उन्हनि जे मतिलबु ॿोलीअ जे मुहावरा तोड़े इस्तलाह सभु महफ़ूज़ करे छॾिया आहिनि। हमीद जी कहाणी जी अहमियत तारीख़ी आहे। तनवीर मुजाद मूजिबि इहे हर दौर में भेज बिनीअ जे राबेल जियां ताज़ियूं ऐं सुरहियूं रहंदियूं। राणा जे रजपूत किताब हमीद साहब जो उनमें 14 कहाणियूं आहिनि, जंहिंजा कहाणियूं मुख़्तलिफ़ मैगज़ीननि में अॻु में छपी चुकियूं, जीअं नऊ नियापो, नारी मैगज़ीन, टिमाई महरान, मावार लतीफ़ ऐं इबरत मैगज़ीन में। उन्हनि सभिनीनि खे गॾु हिन किताब में आंदो वियो। 14 कहाणियुनि में जे क़याम मिड़नि, जेका वेरियूं जे पधराई में पढ़ियल आतम कहाणीअ जो हिसो हुई, छोरी छॾ मछपरे, गोला जे गोलनि जा, बाबा, मुंहिंजो चूज़ो, ख़ालिक चोर न आहे, खानू चोर न आहे, राणा जे रजपूत, कंचन काया, जित जर वहे तो जाल, वाटड़ू को वाट मुंहिंजे, हिकु ॿियो आम माण्हू, पाड़े न आहे परोड़, इनाम याफ़्ता कहाणी आहे। हिकु पुराणी कहाणी, आख़िरी गोला, ज़िंदगी बणिजे न शल ससुईअ जा सूर आहिनि। हमीद साहब जूं कहाणियूं संदसी चवाणीअ त हक़ीक़ी वाक़िअनि मां सिरजियल आहिनि। मूं जॾहिं 26/9/2007 ते हमीद साहब जो इंटरव्यू कयो हो, तॾहिं मूंखे चयाईं त मुंहिंजूं कहाणियूं सभु हक़ीक़ी वाक़िआ आहिनि, का बि अहिड़ी कहाणी न आहे जो हक़ीक़ी न हुजे, बाक़ी उन्हनि खे फिक्शनाइज़ कयो अथमि। जीअं जन्नत मुंहिंजे पाड़े में रहंदड़ औरत जी कहाणी आहे, या सोनू सब जमार मुंहिंजे अज़ीज़नि जी कहाणी आहे, या मरीन त आरड़ में मर्ज पण हक़ीक़ी वाक़े तां आहे, जेका मुंहिंजी पसंदीदा कहाणी आहे। सो राणा जे रजपूत जूं कहाणियूं हल्कियूं फुल्कियूं ऐं हक़ीक़ी वाक़िअनि जो सचो दस्तावेज़ आहिनि। जीअं छोरी छॾ मछपरे, इहा कहाणी वकील भूषण जे शादीशुदा ज़िंदगीअ जे बाबति आहे त हू 3 ॿार जो पीउ हुअण जे बावजूदि हिकु छोकिरीअ सां शादी करे थो, हूर नाले सां। आख़िर में माइट घरां कढी था छॾनि, मथस रोज़गार जा दर बंदि था थी वञनि, उनजो इश्क कचो साबित थो थिए ऐं हूर खे छॾे थो ॾे। जीअं हूर खां पोइ सफ़ा बेहाल थी वञे, फाटल लेणूं थियल कपिड़नि सां दरगाहनि ते पिने थी ऐं झूंगारे थी, छोरी छॾ मछपरे, ॿारो चल बानी, जानब जहिड़ो जग में नाहे को सानी। इहा दुखदायक हक़ीक़त लेखक मूजिबि त मूं अखियुनि सां ॾिठी ऐं तव्हांखे शायदि ई ॿुधाए सघां त कुर्ब जा नाता कीअं जुड़नि था, लिखे जा लेखा कीअं डहनि था, हथ जूं लीकूं कीअं ठहनि थियूं, मन जा कुंवरा पखी कीअं खंभड़ाटियूं खोए दम विञाए साह ॾियनि था। छाकाणि मिठड़ा माण्हू हीअं ॾोझरा ॾिसनि था, हालूं बेहाल थियनि था, ईअं कॾहिं सोचियो बि न हो। हमीद साहब जी हीअ कहाणी ॾाढी असराती आहे, पढ़ण खां पोइ न विसरण जहिड़ी आहे। ज़मीन किताब जाग बि तुंहिंजे जीअ सां 1996 में सिंधी अदबी बोर्ड शाया कयो। इन में 16 कहाणियूं आहिनि। रेब फरेब, ज़िंदगीअ जा चक, वॾो माण्हू, खानू चोर न आहे, कुछां त कुक थिए, चोर केर साध केर, तुंहिंजो सफ़र मुंहिंजो सफ़र, असां उधारा आणे आवंग चाढ़िया, ज़ोरावर, ज़बरो वधीक, ज़बरो धक, चोरीअ साण चस, असां ते इल्ज़ाम आंदा जुग जीअण जा, परदेसी पखीअड़ा, काक कंदीअ कबरूं, जाग बि तुंहिंजे जीअ सां। इहे उनवान आहिनि। तक़रीबन सभु कहाणियूं 2 खां 6 सुफ़नि ताईं जी तवालत रखनि थियूं। इहे कहाणियूं किरदारनि जे बयान ऐं संदन मुकालमनि महफ़त बाद विझ रखनि थियूं ऐं इहे सभु किरदार सिंध जे माहौल जा, सिंधी समाज जी तारीख़ जी ॼाण ॾींदड़ आहिनि। किथे किथे हमीद साहब पंहिंजे प्यारनि किरदारनि जो अहसास वधीक ॾेराइण जे हवालनि सां थोरी नाइंसाफ़ी बि कई आहे। जीअं 1-2 कहाणियुनि में थोरो महसूस थिए थो, जीअं रेब फरेब ज़िंदगीअ जा जो नौजवान माउ पीउ सां कावड़ जी घरां निकिरे थो ऐं पोइ ख़ुदकुशी जी कोशिश थो करे, पर पोइ हिकिड़े गुलर खे बचाए थो। आख़िर में जॾहिं पाण बि बची थो वञे, गुलर बि बची थो वञे, तॾहिं इस्पताल में होश में थो अचे, तॾहिं गुलर जो पुछे थो ऐं पोइ वरी वफ़ा थो करे वञे। हाणे इन जो मक़सदु सम्झ में न आयो, पर इन में इहो सॼो इन ते डिपेंड थो करे लिखंदड़ जे ज़हनी सोच ऐं ॾिठल वाक़िअनि जा उनजी एंड जेका कहाणीअ जी जेका आख़िर जेको तासर ॾियण थो चाहे त जीअं उहो बि ज़हन में खटके असराइतो हुजे ऐं ज़हन सोचण ते मजबूर थिए त ईअं छो थियो। त हमीद साहब पंहिंजे उन हिसाब सां हिकिड़ी ॿी कहाणी अहिड़ी आहे सलीम जी ऐं संदसि साणस गॾु जेको आहे सो कार में जेको आहे डॉक्टर वठी थो वञे पंहिंजे उनखे घरवारीअ खे, ऐं उन्हनि जो एक्सीडेंट थो थिए
त आख़िर में ॿई जेके आहिनि उन्हनि वटि जॾहिं पैसो थो अचे, उन्हनि वटि ब्रीफ केस भरियल नोटनि जो बि आहे, पर तंहिं हूंदे बि उन्हनि जी आख़िर में कार में एक्सीडेंट खां पोइ शाहबानू मरी थी वञे त ख़ुदि सलीम जी डेथ थी वञे। त इहा कहाणी जेको आहे न उन हवाले सां आहे त मोहबत जेका आहे सा गॾु जीअण मरण जो नालो आहे। सभिनी कहाणी किताब सो मूं सभु जमार, उहो सेप्टेंबर 2007 में छपियो, जंहिंमें डॉक्टर गुलाम अली अलाना, आगा सलीम, माता महबूब, गुलाम रब्बानी आगरो, जीमैन मुगानी, प्रोफेसर एजाज कुरैशी ऐं काज़ी खादिम जा पंहिंजे हमीद साहब जे बारे में लेख आहिनि। आगा सलीम उनखे हक़ीक़त शनास ऐं हक़ीक़त निगार कहाणीकार सॼो आहे। ऐं जीमैन मुगानी लिखे थी त केरु मूंखां पुछे त हमीद सिंधीअ खे हिकु सिट में बयानु करियां त उन लाइ लतीफ़ जो ही बैत पढ़ंदी हुअसि, हणण हकलण ॿेली सारण मांझियान ई मरक। हिन किताब जो उनवान सो मूं सभु जमार जो शाह लतीफ़ जे बैत मां वरितल आहे। हबीबन हेकार मंझा महर सॾु कयो, सो मूं सभु जमार ओरण उहो ई थियो। हिन मजमे में कुल 8 कहाणियूं, सो मूं सभु जमार, प्लेटफार्म ते पयल पेती, लगी लगी वाव, मरी त आरण में मरजाई, खड़िया खटणहार, अखियूं मेघ मलार, छुटकारे जो पैगाम ऐं चिया उॾामी वेई आहिनि। हिन किताब जूं कहाणियूं बि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ऐं वणंदड़ कहाणियूं आहिनि। ऐं जीअं मूं सभु जमार हिकु तवील कहाणी आहे संझा ऐं संदसि जिन्नात जे शहंशाह जे बारे में, हिकिड़ी मुनफरिद कहाणी आहे। प्लेटफार्म ते पयल पेती बि रेलवे स्टेशन जो माहौल, गुम थियल सामान, उनजी दावा करण उन बाबति आहे। ऐं खड़िया खटणहार त बिल्कुलु हिकिड़ी बहितरीन कहाणी आहे कारोकारीअ जे बारे में, त हिकिड़ी औरत जे धीअ खे कारो करे मारियो ते वियो, कारी करे मारियो ते वियो, त संदसि जेको आहे 2 नंढड़ा ॿार हुआ त उनजे कारी थियण जो इल्ज़ाम उनजी माउ पंहिंजे सिर खणे थी। ऐं इहो जेको आहे सो हमीद साहब मूंखे रूबरू बि ॿुधायो त इहा अपर सिंध जो ॾाढो हिकिड़ो घणो करे सॼे सिंध में, पर अपर सिंध में ख़ासि तौर ते कारोकारीअ जो रुझान वधीक आहे। त केतिरियूं बेगुनाह औरतूं इन बेरहमीअ जे वर चढ़ी थियूं वञनि, त चयां उन में ॾाढो माना उन औरत लाइ उनखे अहसासु थींदो आहे हीउ हक़ीक़ी वाक़ियो हो। कहाणी में लिखे थो, माई साफूरा में अञा के झूला न हुआ, आख़िरी बयान ॾियण लाइ बीठी त हिकु सिट सां ई कंहिं ददका कंदी वई, हूअ पंहिंजे अॻिए बयान तां सफ़ा फिरी वई। जॾहिं वकील चेंबर में सफूरा खे सच ॻाल्हाइण लाइ चयो त सच ॻाल्हाइण महिल हुन पंहिंजे धीअ खे बचाइण लाइ अहिड़ी हिमत सां ॻाल्हि ठाहे मैदान में आई ऐं ॾोहो पंहिंजो क़बूलियाई ज़ोरीअ, जेको उन कयो बि कोन हो। त हीअ कहाणी ॾाढी असराइती आहे। हमीद सिंधी साहब खे कहाणी लिखण जो फन बेनतहा हुनजो बहितरीन हो। दर्दबंदीअ जो देस संदसि मशहूर किताब आहे, एवार्ड याफ़्ता किताब आहे। इन में 10 कहाणियूं आहिनि, जंहिंमें ज़माने जो दस्तूर, बंद किताब जो बंद बाब, थियसि ॾुहागण ॾे में, ही ज़हर केरु पीअंदो, कहिड़ी मुमल, कहिड़ो राणू, पल जो मुंहुं, टांडाणा था टिमकनि, दर्दबंदीअ जो देश, छित में लॻल गोली, रोमांस जी ख़ुदकशी आहिनि। हीअ कहाणियूं 1997 खां 2002 जे दौर जूं आहिनि। इहे कहाणियूं हक़ीक़ी वाक़िअनि जो अफ़सानवी रूप आहिनि। बकौल लेखक जे चवे थो त हीअ कहाणियूं तह दर्द नयूं हूंदे बि सिंध जे मिटी ऐं पाणीअ सां ॻोहियल जीअरनि जाॻंदड़नि सावारनि जा उहे दास्तान आहिनि जेके मूं मन में दफ़न करे छॾिया हुआ। हीअ किरदार एतिरा त ताक़तवर रहिया आहिनि जो नेठि मूंखे मजबूर कयाऊं त संदन बाबति लिखां। हमीद सिंधीअ जे अफ़सानवी फन में कमाल संदसि बयानी असलूब ऐं हक़ीक़त निगारीअ सां गॾु हाफ़िज़े जो पण आहे। संदसि सॼी हयाती में थींदड़ वाक़िअनि खे जॾहिं हुन ज़हन जे कैनवास ते आंदो आहे त इहे हक़ीक़तूं मुकमल जुज़ियात सां अफ़सानवी फन में काल्ब में मुंतक़िल थी वयूं आहिनि। वाक़िआ निगारी, किरदार निगारी, मुकालमा, हमीद साहब इंसानी अंदर जी कैफ़ियतनि खे खोले बयानु कयो आहे। शाह लतीफ़ सां खेसि वॾी मोहबत रही। संदसि किताबनि में शाह जा बैत ॾिसण में अचनि था। केतिरनि कहाणियुनि जा उनवान शाह जे बैतनि मां वरितल आहिनि, जिन सां उन्हनि कहाणियुनि जी मुनासिबत पण नज़र अचे थी। जीअं क़याम अंबड़नि, छोरी छॾ मछ परे, काक कंदीअ कबरूं, अखियूं मेघ मलार, लगी लगी वाव, सो मूं सभु जमार ऐं ॿियूं आहिनि। पोयां उनवान सभिनी किताबनि जो बि आहे सो मूं सभु जमार। लतीफ़ी कॉन्फ्रेंसनि जे किताबनि खे बि हमीद साहब छपरायो, जीअं सुर रामकली, सुर बिलावल, सुर मारवी, सुर खावड़ीअ जो मुतालो, सुर सामूडी ऐं सुर सारंग आहिनि। इहे किताब हमीद साहब तरतीब ॾेई छपराया। हमीद साहब जो वॾो कमु हो सिंधी अदब लाइ, सिंधी क़ौम लाइ हिकिड़ो प्यारो शख़्स हो जेको हर माण्हू जे दिलि में कचेरीअ कंदे पेई वेंदो हो ऐं मोहबतूं ॾींदो हो, मोहबतूं विराईंदो हो हमीद साहब।
हमीद साहब जे सहाफ़त जूं ख़िदमतूं अहम आहिनि। चांडियो ख़ादिम हसन लिखे थो त हमीद सिंधी सहाफ़त जे मैदान में पण भरपूर हिसो वरितो। सिंधी माहवारू रियाण नाले रिसालो 1962 खां 1969 ताईं हैदराबाद मां जारी कयाईं त मारवी ऐं लतीफ़ डाइजेस्ट सां वाबस्ता रहियो। संदसि इल्मी अदबी ख़िदमतनि जे मंशतातुर हुकूमत पाकिस्तान तरफ़ां खेनि तमग़ा इम्तियाज़ ऐं सदारती एज़ाज़ फज़ीलत पण मिली चुका आहिनि। हिन मकाले में हिन पंहिंजे पेपर जेको आउं तव्हांखे पढ़ी पई ॿुधायां इहो मुंहिंजे लाइ तमामु अहमियत रखे थो। इहो तमामु तवील आहे, हिन में काफ़ी जेके आहिनि से रेफरेंसिस बि आहिनि, पर इहो मूं हमीद साहिब सां ज़िक्र रूबरू कयो। साईं मूं तव्हांजे बारे में हिकिड़ो रिसर्च पेपर लिखियो आहे, चई मां जल्दी लिखी मूंखे ॾेखार त सही। चयो साईं कंपोज़िंग ते वियल आहे। मूंखे ॾाढो ॾुख थियो, ऐं साईं ताईं पहुचाए कोन सघियसि, ऐं पर अञा बि जेको आहे सो हुन जूं करेक्शनूं रहियल आहिनि। किताब पेपर मुंहिंजो जेको आहे हुनखे कंप्लीट करिणो बि आहे, ऐं त अचानक हुननि जी डेथ खां पोइ मूंखे ॾाढो ॾुख थियो। हुन जे बारे में, हुननि जे फ़न जे बारे में जेकी मूं लिखियो उहो ख़ाबरू टीवीअ जे महरफ़त मूं तव्हां सां शेयर कयो आहे। ऐं सम्झां थी त हमीद सिंधीअ जो नालो सिंध जे अफ़सानवी फ़न में, जंहिंमें उन्हनि जा प्लॉट, कहाणी, किरदार निगारी, इज़हार बयान, ॿोलीअ जी सादगी ऐं मंज़र निगारी, ख़ासि तौर ते हक़ीक़त निगारी, उन्हनि जूं कहाणीअ जे मैदान में ख़िदमतूं क़ाइमु रहंदियूं। उहो पंहिंजो सिंध में वॾे इंतज़ामी उहिदनि ते रहियो ऐं इंतिहाई इंसाफ़ पसंदि माण्हू हो। पब्लिक स्कूल जो प्रिंसिपल रहियो, लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन रहियो, वाइस चांसलर रहियो। माना उन पंहिंजो सिंधियुनि सां, सिंध क़ौम सां, सिंधी अदब सां हर लम्हे हर पल निभायो। पर रूह रियाण जे महरफ़त जी जेके कचहरियूं पंहिंजे आख़िरी वक़्त ताईं जारी रखई। हिन संडे ते, हिन आचर ते, जेको ईंदड़ आचर आहे 3 ॾींहंनि खां पोइ, उन ते बि तालिब बंबरो खे एवॉर्ड ॾियण जो चयो हुआईं, ऐं उन कचहरीअ में चयाईं त हिनखे असां मंशता ॾींदासीं। हर आचर ते सुठी बहितरीन कचहरी कंदा, ख़ुदा खे जन्नत में जाइ ॾे। हमीद सिंधीअ जो विछोड़ो असांजे लाइ वॾो नुक़सानु आहे। डॉक्टर परवीन मूसा तव्हां खां मोकिलाए थी। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।